अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी कामयाबी खां पोइ सोप सीरियल जेको वेरिएंट जी वस्ती अचणो आहे उन्ही जी भी वॾी तैयारी कई पई वञे ऐं दुलाब जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, अपडेट ॾींदा हलूं। दोस्तों दुलाब जी जेका टिनि चइनि एपिसोड में वॾी कामयाबी माणे वरिती आहे दुलाब ड्रामे। ऐं दुलाब ड्रामो जेको आहे दोस्तों हिन टाइम टॉप 10 बणिजी चुको आहे। जी हाँ, ट्रेंडिंग में अची चुको आहे हीउ ड्रामो। ऐं दुलाब जी जेका कहाणी त हिकु पासे, लेकिन हाणे अचण वारी किस्त में दोस्तों मंसूर खान जेको पनाह ॾिए थो पंहिंजे हिन राज़नि वारनि जे माण्हूअ खे, इतो इन्हनि जो राब्तो वधी वेंदो ऐं मंसूर खान जो इन्हनि सां वास्तो थी वेंदो। छाजे करे उहा छोकिरी बि राज़नि वारनि जी सौट आहे ऐं ककर जी भेण आहे ऐं मंसूर खान जंहिंखे पनाह ॾिनी आहे उन्हनि जो सौट आहे। ऐं इन ख़ुशी में आहिस्ता आहिस्ता इन्हनि जी यारी लॻी वेंदी ऐं मंसूर खान जंहिं छोकिरी खे ॻोल्हे थो उहा पाण ई उते वञी पुॼंदो। उनखे ख़बर ई न आहे त को हिननि जी का उहा लॻंदी आहे, कुझु लॻंदी आहे। अहिड़े हिसाब सां हिन जो इश्क ज़िंदाबाद थी वेंदो ऐं इश्किन जो मंसूर खान जो अॻिते वधंदो वेंदो ऐं कहाणी वधंदी वेंदी ऐं मंसूर खान जी बि ककर वारनि सां बाद में दुश्मनी थी वेंदी इन छोकिरी जे करे जंहिंसां उहो इश्क करे रहियो आहे। दोस्तों दुलाब ड्रामो बहितरीनु सोप सीरियल आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।